प्राइम न्यूज़ में खबरुनि अपडेट जो सिलसिलो जारी है। ठारू शाह खां खबर शामिल कयूं पिया। नसीर अबड़ो जे रिपोर्ट मुताबिक़ ठारू शाह में बलदियाती इलेक्शन के वर्क दौरान उम्मीदवार वोटरनि खे ख़ुशि करण लाइ घिटुनि में तरक्याती कम करण में मसरूफ़। उम्मीदवारनि इलेक्शन कमीशन जा आर्डर हवा में उड़ाए छॾिया। नोटिस वठण जो मुतालबो। बलदियाती इलेक्शन की वर्क शुरू थींदे ही ठारू शाह में पीपीए के बिन ग्रुपन ऐं आज़ाद हैसियत में इलेक्शन विढ़ंदड़ उम्मीदवारनि वर्क तेज़ करण सां गॾु वोटरनि खे ख़ुशि करण में मसरूफ़। पीपीए खिलाफ विढ़ंदड़ उम्मीदवार अब्दुल रऊफ़ खानज़ादा ऐं टिका खानज़ादा पीपी एमपीए मुराद अली शाह के आशीर्वाद से पीपीए के टिकट होल्डरनि खिलाफ वर्क करण में मसरूफ़। राब्तो करण ते पीपी सिटी ठारू शाह के सदर मुमताज़ कलोड़ो ॿुधायो त पीपी एमपीए सैयद मुराद अली शाह पार्टी डिसिप्लिन के खिलाफ वर्जी कंदे पंहिंजे एमपीए कोटा में आज़ाद हैसियत में पीपीए खिलाफ इलेक्शन विढ़ंदड़ उम्मीदवारनि के इलेक्शन वर्क दौरान तरक्याती कमन जूं स्कीमूं ॾेई वोटरनि खे ख़रीद करण में मसरूफ़ आहे। उन्होंने चयो त एमपीए खिलाफ अहिड़ी शिकायत सूबाई सदर निसार खोड़ो ऐं इलेक्शन कमीशन के पिणु कयूं आहिनि। उन्होंने चयो त जेकॾहिं इलेक्शन कमीशन फौरी तौर इलेक्शन वर्क दौरान हलंदड़ तरक्याती कम बंद न कराया त इलेक्शन कमिश्नर के आफ़ीस जो सख्त एहतजाज किया वेंदो।